दादू एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर दादू ते छिरकाईंदड़ इंकशाफ। फ़ौत थियल औरतुनि जा जाली फिंगर इस्तेमाल करे रक़म वसूल कया पिया वञनि। समाजी अॻवान ऐं सिंध प्रेस क्लब दादू सहाफ़ी अकील लाखो ॿुधायो त नादरा ऑफिस जी मिली भॻ सां फ़ौत थियल औरतुनि जा फिंगर पेपर कढी औरतुनि जी रक़म कढण बाबति सबूत हथ कया विया आहिनि, जेके दादू जी अदालत में पेश कया वेंदा। सेंटर्स ते केतिरियूं जाली मशीनूं इस्तेमाल कयूं वयूं आहिनि। एजेंटनि जो सेंटरनि ते राज ग़रीब ऐं बेवा औरतुनि जी आयल किस्त मां 2000 रुपया गैर क़ानूनी तौर कटौती। एजेंट्स जा साथारी बणल बी सेक्शन SHO मुनवर चांडियो वॾो मुंशी अली बख्श लुंड मंथली वठण में मसरूफ़। बेवा औरतुनि जी किस्त मां गैर क़ानूनी कटौती कराईंदड़ ZM जावेद चांडियो फ्रेंचाइज़ इंचार्ज दीदार खोसो कखपति मां करोड़पति बणिजी विया आहिनि। समाजी तंज़ीम सिंध सुजाग वेलफेयर एंड कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन अॻवान आशिक़ पंभर मुख़्तियार खची तनवीर मरीज़ समेत ॿियनि अॻवाननि नेब एंटी करप्शन ऐं हसास इदारनि समेत आला इख़्तियारनि खे अपील कई त बेवा औरतुनि जो हक़ खाईंदड़ ख़िलाफ़ फ़ौरी तौर नोटिस वठी क़ानूनी कार्रवाई कई वञे त जीअं बेवा औरतुनि सां इंसाफ़ थी सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।